अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सी रहा है HRJDO न्यूज़ ऐं वज़ीर ऊंदड़ ख़बर शामिल कयूं था। परवेज़ हुसैन भंड जी खानवान लॻ कोटड़ी कबीर भरसां ॻोठ यूसुफ बिरोही वासियुनि औरतुनि ॿारनि मर्दनि समेत ॻोठ जे मोहम्मद ऐं फैद बिरोही ऐं हिंगोर जा थाणी जे SHO मनशा कलूड़ जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। मुज़ाहिरे जी अॻुवाणी मोहम्मद इब्राहिम बिरोही, अली अहमद बिरोही ऐं ॿियनि कई। उन मौक़े ते अॻुवाणनि दाहींदे मीडिया वारनि खे ॿुधायो त हिंगोर जा पुलिस वर्दीअ जो नाजाइज़ फ़ाइदो वठंदे असांजे मथां ज़ुल्म जा पहाड़ किराए छॾिया आहिनि। पुलिस मुखालफ़नि खां भारी रिश्वत वठी असांजे बाबा साईं इस्माइल बिरोहीअ खे गंबटे जे कोर्ट ॿाहिरां सिविल ड्रेस में खंभे खणी खुफ़िया जॻह ते लिकाए रखियो। हिननि चयो त असांजो मुखालफ़नि सां ज़मीनी मामले जो केस कोर्ट में हली रहियो आहे। असांजे ॾाॾे मोहम्मद यूसुफ मोहम्मद बिरोहीअ जे पीउ खां 1984 में 66 एकड़ ज़मीन ख़रीद कई हुई ऐं कब्ज़ो वरितो हुयो, जॾहिं त ज़मीन पिणु एग्रीमेंट करे ॾिनी वई हुई, जंहिंखां पोइ सुतती मोहम्मद बिरोही जो पीउ फोत थी वियो हो। अहिड़ी तरह ज़मीन रजिस्ट्री कान थी सघी। हिननि वधीक दायो त असांजे ॻोठ जे चङनि मर्दनि तोड़े इलाइक़े जे नेक मर्दनि खे दाऊं ॾिनियूं त असांखे मोहम्मद बिरोही फोती पीउ पारां ज़मीन रजिस्ट्री करे नथो ॾे, पर उन्हनि नेक मर्दनि जी बि हिननि ॻाल्हि न ॿुधी ऐं अणॿुधी करे छॾी। नेठ असां ॿी वार न ॾिसी कोर्ट सगोरी में केस दाख़िल कयो। केस ताहत खणण लाइ हिननि हथ जो निसूरो कूड़ो ड्रामो ठाहे बिजली जो ट्रांसफार्म पाण लाहे पंहिंजे उताक में रखी बाद में हिंगोर जा थाणी जे SHO मनशा कलोड़ खे लखी रुपया रिश्वत ॾेई बाबा इस्माइल मथां ट्रांसफार्म चोरी करण जी NC दाख़िल कराई आहे। वधीक ख़बरनि अपडेट लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।